मासी हिन मीरल तव्हांखे आज़ारियो आहे न? इहा त जग खे ख़बर आहे, कंहिंखां गुझी आहे इहा ॻाल्हि। मासी ही हथ पथी मां अर्ज़ थो कयां त दिलि सां माफ़ कयो। मीरल, असां तोखे माफ़ कयो, रुगो तूं असांखे माफ़ कर। तव्हां कहिड़ो ॾोह कयो मुंहिंजो? मूं कसूर कयो आहे न, इन लाइ साख बि खयमि, माफ़ी बि वठां थो। माफ़ कयो मूंखे। माफ़ा 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 तोखे बस। मासी इहो दिलि सां न आहे, कावाराइनी में बेज़ारी आहे। बस छा बि आहे, असां माफ़ कयो आहे। महिरबानी नूरी, बाक़ी मासीअ जो बादल लाइ सोचण मीरल बर्दाश्त कोन कंदो। मथां पोइ सुभाणे मयारियूं ॾियो। परेशान आहियो? मीरल कुझु चई वियो छा? छा चवंदो मीरल? लॻे थो त कुझु चयो अथसि। मां खेसि दरवाज़े खां निकिरंदे ॾिठो आहे। बादल, नांगु त ज़हर पीअण ॼाणे, डंग हणी जिस्म में लाहे या बेख़बरीअ में पीआरे वञे। मीरल लाइ छा थो पुछी? वरजाए वरजाए वात ॾुखण लॻो आहे। जी अहिड़ी ॻाल्हि हुजे त लिकाइजो न। मां शहर वियो हुउसि, देरि थी वई। उल्को त तव्हांजो रहंदो आहे न। शहर वियो हैं? वैसे संगार खान ऐं संदसि मुंशी मुश्किल बचन। शहबाज खान ते एसपीअ जो ज़ोर हुयो, ज़फर ऐं ईसन पेश करे छॾियईं। मां वरी कासिम जी ज़मानत जे लाइ भॼ डुक कई। थी वियसि ज़मानत? वॾी मुश्किल सां, पर थी वयसि। ज़फर ऐं ईसन छो गिरफ़्तार थिया? संगार खान जे वारसनि ऐं पुलिस जो शक शहबाज खान जे हवाले सां ज़फर ऐं ईसन ते हुयो। भाजी जान आजी करे उन्हनि ॿिन्ही खे काठ में विझी छॾियईं। कासिम ज़फर रईस जे हमले जे केस में गिरफ़्तार थियो आहे? हाँ चाची अम्मा, मुंहिंजी वॾी कोशिश खां पोइ बादल ज़मानत कराई आहे। बादल खे लख रहमत हुजे, पर ज़फर जो छा थींदो? थी वेंदो चाची अम्मा, थी वेंदो। बोहतान जी पाड़ न हूंदी आहे। हिते त बेॾोही बि लोह थी वेंदो आहे। कुझु करणो पवंदो ज़फर लाइ। अम्मा हिमल माहौल मतल ऐं ततल आहे, थोरी थधाई थिए, हक़ीक़त मालूम थिए, पोइ ज़ोर लायूं न। कासिम, कहिड़ी हक़ीक़त मालूम कंदे? त असुल हमलो कंहिं कयो आहे, पोइ हथ पेर हाणे सोला आहिनि। पोइ त इहो वॾो मसइलो थी वियो कासिम। मसइलो? हू जेका मेसणी मान लही धाणो जी झोली में वञी वेठी आहे, उनखे आणण मसइलो न आहे। वियो हुअसि वठण जे लाइ, ईंदे या शायदि वेंदे रईस सॾायसि, हिन खणी गिरफ़्तारी पेश कई। कासिम पुट, तूं अकेलो छा करे सघंदे? चाची अम्मा, तुंहिंजी मूं ते माना अखी कान थी ॿुॾे। पुट, ॻाल्हि मर्दानगी जी आहे। तो में तो थूम ई कान्हे। तूं धाणो ऐं सोराब खां वठी ईंदे या मेसणी? चाची अम्मा, छुरा न हण छाती में, न त कासिम करंट आहे, हारे या मारे। हाणे ॿुधुम, तूं ऐं करंट कहिड़े किताब में लिखियल आहे? मूंखे ख़बर आहे तूं कुझु बि कोन कंदे। अॼु ॾींहं ताईं कयो त कुझु बि कोन अथई। हाणे वरी कहिड़ी सोराब खे सख़्ती ॾींदे जो तोखे इज़त सां असांजी अमानत वापसि कंदो? अम्मा, चातड़ियूं न रख अखियुनि ते। मरा त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी भाॼाई तुंहिंजे भर में हूंदी। मुश्किल, तमामु मुश्किल आहे कासिम, ॾाढो मुश्किल आहे। उहो शहबाज खान वारा सिर जो सांगो, हू शहबाज खान जंहिं लाइ सिर जो सांगो न पिया कयो, जंहिं लाइ गिरफ़्तार पिया थियो, ऐं उन ई कुझु न कयो त तव्हां छा कंदव? चाची अम्मा, मां रेस शहबाज खान खां थींदो, सोराब में साटो विझांदो। सोराब में तमी न आहे जो असांजी ॿाहूं रोके। ये ॿाहूं कपे छॾींदोसांसि चाची अम्मा, कपे छॾींदोसांसि। घबराई थो ईसन? घबरायां त पोइ पाण गिरफ़्तारी ॾियां। मूं चयो त नाकरदा गुनाहनि जी सज़ा काटण में अरमान थींदो आहे।
अरमान भी न करे हर को खिलंदो। तोसां ज़िक्र कयमि, ॿियो को ॿुधंदो त खिलंदो न। बुद्धि भी सके तो को उन्हनि सां मुआरो तो अटकियल आहे न। उन्हनि जो शक अजायो न आहे। सरदार जो ज़मीन जे हवाले सां इहो तकरार तोखे नथो सुझे? सुझे थो। पोइ छो थो चवीं त बेकसूर ऐं नाकरदा गुनाह मालूं ईंदियूं आहिनि, माल खे मुंहुं बि मर्द ॾींदा आहिनि। जे न संगार खान मरी पवे पोइ त ज़रूर ख़तरो सम्झ ज़फ़र। सफ़ा हिमत हारे वेठो आहीं सन। यार लाकब में बि उन ते हमले में वेठा आहियूं। अञा कहिड़ो ख़तरो? जे मरी पियो ऐं केस सादुर थियो त बि माशा अल्लाह। हिनखे नंढी ॻाल्हि थो सम्झी। यार कयूं हा त अरमान त न थिए हा न। न कर अरमान ई सन। शहबाज खान जे हूंदे घबराइण जी का बि ज़रूरत कोन्हे का। मां एसपी साहब सां ॻाल्हाइण वञा थो, वटसि वाज़े कंदुसि त पुलिस ॿिए हंधि बि पेरो जाचे। हा, तव्हां दिलि न लायो, तव्हां ते शहबाज खान जो हथ आहे। कंहिं बि परेशानी जी घुर्ज न आहे। परेशान न आहियूं गौर, ऐं न ई वरी थींदासीं। थियण बि न घुर्जे ई सन। जल्द वाज़े थी वेंदो त असुल ॾोही केरु आहे। जे वाज़े न बि थियो न त बि ख़ैर आहे सरदार। तो जो असां वटि अचण ऐं सार लहण बि काफ़ी आहे। ठली सार न, पर दिलि सां कोशिश में आहियां त तव्हांखे बेकसूर साबित करे केस निकाल करायां। एतिरो कमज़ोर बि न आहियां जो इहो मामिलो हल न कराए सघां या तव्हांखे बचाए न सघां। सरकार जूं बाहूं डिघियूं आहिनि ज़फ़र, केस ई न बीहंदो। संघार खान सवेर वञी सुतो, सीनो पियो साहे, ॾेढ ॾींहुं ज़ुकाम मौला जो शान आहे। इत्मीनान रखो ज़फ़र। अच गौर। जी बाबा साहब। लांग लेटाया ये लेलड़ा लेटाए वेई न। दिल थी चवे त इलाज ही न कराइजे तो जो किबला थींदो आईए। कॾहिं कॾहिं बगड़ के कुआ भी कित किताई कढी वेंदा आहिनि। मां खेनि ॾिसां न त ॾारो ॾियां न, पर लिकी खेसि झटि हणी विया। सुञातई सही। मूंखे त दादन जा माण्हू पिया लॻा। हूअं चवीं थो त ॾिठमि कोन, हाणे चवीं थो त दादन जा माण्हू आहे। बाबल शक जी ॻाल्हि पे कयमि, पक त कान्हे न। शक बि कहिड़े बुनियाद ते तो करी? शक जा बुनियाद खोड़ साणनि तकरार हलंदड़ा। ऐं ॿियो त जंहिं ॾींहुं कोट टिपंदे रहंदा ई उन ॾींहुं दादन जमरा ॾिसी वरितो। मूंखे उन ई हवाले सां पक जहिड़ो शक आहे। बसि बिस्तरे तां उथण ॾियो, भगन जी सट, बघड़ जो झट। बस वरी फतकी अची निकिरंदी। अॼु भला मूंखे छिड़बण जो सोचे आया हो छा? तो जा प्रकार सुझनि था तॾहिं तो चवां। ऐं हू संघार खान खे ॿरो ॾिनमि ऐं शहबाज खान ट्रापिन में आहे, उहो ॻणियो ई नथा। अॼु ताईं इहो हिकिड़ो ई त कारनामो कयो अथई। बसि कि बिला वगन सोन थी पवे त बि न मञींदो, पर हिकिड़ो अर्ज़ु त मञो। कहिड़ो? लाई चांवरनि वारे त वठी अचो। हाणे माठ लाईअ में मिठाणा फट दही पकरेस कंदी। ईअं छो नथा चओ त ख़र्च करणो न आहे? लाई तो चई, लारी कोन तो चई जो ख़र्च कोन ॾिजां। तुत तो ठीक थी शहबाज खान सां सिधी मल कयां। अञा न घोड़ो मिलियो आहे ऐं न पतो पियो आहे। शहबाज खान खे ख़बरूं ॾींदुसि घोड़नि ते। कमल, मूंखे हिते अचण ई न खपे आ। छो मूमल? हिन घर सदाईं असांखे पंहिंजो कयो ई न आहे। इहो वरी कीअं थी चवीं? पुफी, सभु कुझु मालूम हूंदे बि पुछी थी। जहिड़ा नफ़रतूं ऐं ईज़ाव ॾियण खां पोइ बि ईअं चवीं न त अॻिते तुंहिंजे घर अचण खां बसि कई। अकू बतू त असां सां कयूं आहिनि, मामी धाणो ऐं शफ़न। मूमल, तूं न उहे ॿुधी त पाण ई परेशान थी वञी। कमल दुरुस्त आहे मूमल, मूं वसऊं न घटायो। धाणो ऐं शफ़न जेके कलूर कया ऐं दादन अची कावड़ में जेके कदम कया, उन्हनि असांखे निहोड़े छॾियो आहे। पुफी,
घटिताई त कंहिंमें बि कोन्हे। सभु हिक ॿिए खां उतर लहणनि। सॼी हिकिड़ी कंहिं वटि बि नज़र न आई मूंखे। उन ॾींहुं शफ़न बि घर में घिड़ियो। इहे दादनि जा अमल आहिनि न जो माण्हू एॾी दुश्मनी ते लही अचे। धीअ, दुश्मनी त वेहा ई अथसि। मूं ख़ानदाननि लाइ चयो आहे। ख़ानदाननि लाइ हिकु पासो सोचे ऐं ॿियो न सोचे त ईअं ई थींदो आहे पुफी। हाणे मां हलां थी। वे मूमल न बसि पुफीअ लाइ दिलि चवंदी आहे त हली ईंदी आहियां। अम्मा लॻे थो मूमल नाराज़ थी वई आहे। मूंखे बि ईअं थो लॻे, पर हुन जी नाराज़गी जाइज़ आहे। कंवल कणो कणो थी विया आहियूं। सोराब, मां आख़िरी भेरो तोखे चवण आयो आहियां, जेकॾहिं भाॼाई खे रोकींदा न त रुली वेंदे। तूं केरु थींदो आहीं मूंखे रोलण वारो? वो मुंहिंजी धीउ आहे ऐं मां पंहिंजी धीउ तव्हांजे हवाले कयां। दिमाग़ त जाओ अथई न। सोराब, भाॼाई असांजो नंग आहे, असांजो नंग आहे। धीउ पीउ जो नंग न आहे। हले वञ, मता मूं निमाज़ी माण्हूअ खे कत्ल जो पाप ॻिचीअ में पवे। ख़ामोश। करंट जूं तारूं कटजी वेंदियूं। अरे ही छा था कयो? तव्हां पाण में बंदूकूं था वेड़ायो? धनु धमाली फ़क़ीर ॿिन्ही खे ॿोरीअ में बंदि कंदो। हा, परे थी धमाली, परे थी। मां तो चाहे परे थी त धूड़ियो न वञी करी। यार कासिम, हथ तो ॿधाई, न त फ़क़ीर पिटे पाणू कढंदी। मां आख़िरी भेरो तोखे चवां थो, अॻिते पक्ष कोन कंदो सही। सोराब, संदसि तूं कीअं थो मूंखे कढंदी करीं? मां कढंदी कंदोमांइ। मां धाणो मां हथ न कढी न त सुठो न थींदी। चयो मां न, हल त ॾियां न लोतड़ी वारी। ॾिसो बा, बचायो मांसि त मूंसां थो विड़े। भला ॾे ख़बर, धाणो जे लाइ फ़क़ीर आसरो करे या न करे? चुप निकिर तां त ॾियां न लो। मीरल, मानी गरम आ। मूंखे गरम मानी वणंदी आहे नूरी। वे तो बि मूंसां खा। तव्हां खाओ, मां पोइ खाईंदसि। वे नूरी, तोखां सिवा मानी वणंदी कोन। छो? तूं मुंहिंजे दिलि में आई, मुंहिंजो रूह आई। रूह खां सिवा माण्हू कहिड़ो? रूह रलबो त सुकून मिलंदो। हर शइ में सवाद मिलंदो न नूरी। अच में चरिया वेहा थी, तूं मानी खाइण शुरू त कर। ठीकु आहे, नथी खाई न, तुंहिंजी मर्ज़ी। मां बि कोन खाईंदुसि। खणी वञ मानी बस। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते रुसंदो न कर। तूं न रुसंदे त मूंखां ज़िंदगी रुसी वेंदी। मीरल, जे न ज़िंदगी रुसी वई त मूंखां सॼी दुनिया ई रुसी वेंदी। तो में मुंहिंजो साह आहे नूरी। वे त मानी खाओ। हली अचो। तो में मुंहिंजो साह आहे नूरी। साह बिना इंसान होतो ई मड़। दुनिया जा मेहणा, ताना, तुनका ऐं तुंहिंजूं नफ़रतूं साह लाइ त सठम नूरी। मूं त कॾहिं सोचो बि न हो त नफ़रत प्यार ऐं पंजाब में तब्दील थी वेंदी ऐं अम्मा सां तुंहिंजे रिश्ते क़बूल करण जे लाइ राज़ी थी वेंदसि। मूं बि त कोन सोचियो नूरी, पर चवंदा आहिनि कोशिश, तलाश ऐं जदोजहद सां रब पाक बि मिली वेंदो।
ही त तुंहिंजी मोहबत आहे नूरी, जेको ख्वाब तो भाया, अहिड़ो ख्वाब जंहिंजी साबिया ई न थियणी। मीरल कॾहिं कॾहिं सपना सांभियाऊं माणींदा आहिनि। माणींदा जा सपना साबिया माणींदा नूरी, छो त मूं तोखे चाहियो आहे ऐं चाहते यकीन आहे तूं मूंखे ज़रूर मिलंदी नूरी, तूं मूंखे ज़रूर मिलंदी वक़्त ते। मंज़र तां बादल खे हटाइण जी नौबत आई त बादल जो वजूद मिसार जी वेंदो। समझ में नथो अचे त नूरी तूं मूंखां एतिरी नफ़रत छो थी करीं? छा मां ॿियनि खां बि वियुसि या तूं हिकिड़ी छोकिरी आहीं दुनिया में? तूं ही आई दुनिया में जे मीरल जी दिल फतह कई आहे, ॿी का बि न आहे। ऐं मां तुंहिंजे दिल जी दुनिया फतह कंदुसि, ज़रूरु कंदुसि। त मूंखे पंहिंजे प्यार ते भरोसो आहे नूरी। इस खाने जो नंबर छो नथो लगे? खबर ना है बाबा साईं। कराची का निकते तो वक्त थियो अथसि, रस्ते में शायद को सिग्नल प्रॉब्लम आहे। फोन भी रेलगाड़ी वांगुरु हलंदा आहिनि छा बाबा साईं? जो सिग्नल मिले त हले न त हले ई न। अॼुकल्ह रेलगाड़ियूं हलन किथे थियूं? जे हलन थियूं न त ख़बर न आहे त कहिड़े वक़्त ते थियूं पहुचनि। चंद गाड़ियुनि खे छॾे करे बाक़ी सॼी रेल जो बेड़ो गर्क लॻो पियो आहे। तॾहिं फोन सिंग हुलन ते था हलन। अड़े बेवकूफ़, फोन जे सिग्नल जो मामलो ॿियो आहे, तूं न सम्झंदे। छॾ होब तो पैस। हाँ बाबा साईं, छॾियुमि। परवेज़ खान अची वियो बाबा साईं। अस्सलाम वालेकुम अदा साईं। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। सलाम अलैकुम रेसा। वालेकुम सलाम गोहर, कीअं आहीं? रब जा करम आहिनि बाबा साईं। परवेज़ खान, दुबई जा कहिड़ा हाल आहिनि? दुबई के चाहे सदाई खुशहाल, पर मुंहिंजा हाल हीणा करे छॾी। ख़ैर तो हो न बाबा साईं? न पुछ गोहर, समझो तो उते मुंहिंजे लाइ कुझु बि न रहियो आहे। कुझु न रहियो? हा दा साईं, कुझु बि न। तॾहिं त हेॾां आयो आहियां। माना वापसि न वेंदो बाबा साईं? इहो हालतुनि ते आहे। जेकॾहिं हालतूं साज़गार रहियूं ऐं अदा साईं साथ ॾिनो त हलियो वेंदुसि, न त हिते ई रहिजी वेंदुसि। अचण सां ई अजीब ॻाल्हियूं शुरू कयूं अथई। सफ़र थकायो अथई या ॿियो को मामलो आहे? को मामलो न आहे अदा साईं, ऐं न ई के अजीब ॻाल्हियूं थो कयां। कुझु मिड़ई आहे सही सरकार। ख़ैर, तूं जॻह सफ़र त आयो हूंदे, थकियल हूंदे, कुझु वक़्तु आराम कर, बाक़ी ॻाल्हियूं बाद में था कयूं। ठीकु आहे? जॾहिं न सिर जो सांगो लाहिबो आहे न त पोइ हीणाई ऐं ॾाढाई जो संदो न रहंदो आहे, पर नंढाई न रहंदी आहे। मां वसां को अहिड़ो अमल न कंदुसि जंहिंसां फसाद फैलिजे। मौलवी साहिब हिकिड़ी हदीस ॿुधाई हुई त जेके फसाद फैलाइनि था उहे असां मां न आहिनि। पर बाबा, जेका बेवाजिबी तो कासिम जी ॿुधाई, उनमें त कासिम ॾोई आहे, फसाद त उहो तो फैलाए। फसाद त फैलाईंदो न त पाण बि सिधो न हलंदो, इहो टिड बि न रहंदुसि। हाणो धणकी आहे, धणकी न आहे। अम्मा, अग अगराई जो करे खता सोई खाए। बाबा अगराई नथो करे, हो था कनि। जबरदस्ती भी कंहिं हद जी थींदी आहे। हा न बाबा, मूंखे हीणो पोड़ो ऐं कमज़ोर था सम्झनि। इहा सन भुल आहे। मां फसाद खां परे भॼंदड़ आहियां, पर जे तंग आया त तीर थी वेंदा। इहे तीर थियण खां सवाइ माठी न कंदा सोराब।
मूंखे वठी हल त मां हुन जो मुंहुं कुट दाबड़ो बणायनि। हिते अचनि था न त मूमल मुंहिंजी हेठां ई वठी थधो थी करे छॾे। न त थाणो खे हर को सुञाणे थाणो धणकी आहे, धणकी न आहे। अम्मा हाणे न जे हिते आया त मां बि सत सुरियूं ॿुधाईंदीसान। मूं हुननि जो घणो लिहाज़ रखियो पर उन मां न ॼातऊं। तव्हांजी कंहिं बदमग़ज़ी जी ज़रूरत न आहे, मां खेनि पुॼंदुसि। हा, जे मुंहिंजी गैर मौजूदगी में का बेवाजिबी कनि न त पोइ ट्रूह निपोड़े प्यार जो न त ख़बर पवेनि। ठेकर कयाऊं ना हक़ बंद। हाणे सो ढल न रहियो आहे त हिननि जो कहिड़ो हक़ जो मूमल जी ज़िंदगी जो फ़ैसिलो कनि। कमल मासी ना है छा? अम्मा आहे अंदर कमरे में आराम ही ऐं दादन ॿाहिरि अञा न आयो आदो। पोइ मां हलां थो। मां तोखे नज़र नथी अचां या तूं पाण खे वॾो माण्हू ऐं डॉक्टर हुजण जे करे उत्तम तो समझी? न कमल अहिड़ी ॻाल्हि न आहे, तूं ग़लतफ़हमीअ में न पओ। मूं त ईअं ई समझो। न सोच कमल ईअं। मां तो लाइ थो सोचां ऐं तूं वरी ईअं पई सोची। मूंखे छा आहे, मूं लाइ छा थो सोची? मतां मासी ऐं दादन ॿुधी वठनि ऐं ग़लति समझी विया आहिनि। क़यामत ईंदी, ज़िलज़िलो ईंदो। ज़िलज़िले खां बि माण्हू बची वेंदो आहे कमल। त हदे वारनि जी आफ़तुनि खां बची वेंदसि। जेकॾहिं न बचियसि न त तोतां घोरियसि। कमल तूं छा ॼाणी सतार, मां त कई बहाना करे तोखे दिलि तां लाहिण जी कयां थी। नथो लहे त छा कयां ॿुधाए। पले वञ पाण खे ऐं दिलि खे कमल। नथी पलजे सतार। जॾहिं न दिलि में प्यार दरिया थी वहण लॻंदो आहे त उन्हनि जे लहरुनि जे सरगम ते यादि रक़्स करण लॻंदी आहे त उहो दरिया दिलि खे पाण लॻंदो आहे। मूंखे एहसास आहे कमल। मां हलां थो। डॉक्टर सतार आए त ॿुधाई बि कोन। मासी मूं त अचण सां ई तव्हांजो ऐं दादन जो पुछो। दादन त मूंखे अस्पताल में बि न मिलियो। तूं वियो हुईंसि? जी मासी। अधु अची वियो। दादन तबीयत कीअं आहे? दादन जवाब नथो ॾी, नाराज़ आहीं छा? तूं हिते न ईंदो कर सतार। मां? हा न ईंदो कर। सबब? लाज़मी न आहे त मां तोखे हर सबब ॿुधायां। मां चाहियां थो त रिश्तो बहाल रहे ऐं किनो न थिए। ॿी ॻाल्हि त तुंहिंजे अचण सां आङुरियूं थी खॼनि। ही रिश्तो तूं कायम त नथो रखी दादा न? टोड़ी पयो। जेको समझी दिल ते पत्थर रखी तुझा एहसान गणे हिन लहजे में चयो थम। न त मूंखे ॿी ज़बान बि ईंदी आहे। न ईंदुसि दादा न, पर तोखे इन रविश जो सबब साफ़ साफ़ ॿुधाइणो पवंदो। इन रविश रूह ऐं मन खे गहराईअ ताईं ज़ख्मी करे विधो आहे दादा न। इहो ज़ख्म छुटण वारो न आहे दादा न। यार मज़र न वञे ख़ालिद। कम हूंदुसि तॾहिं वियो आहे। कम वरी हाणे थियुसि? ज़मानो आहे क़ाबिल, खोड़ कम। को मसलो हूंदुसि? मसलो बि कम थियो न क़ाबिल। जाई थो चवें ख़ालिद। भला मज़र खे यादि कई। मर्दाणो बगन खे गरजी भोरियो आहे। असीं न आहियूं? आहियूं। पोइ अजई भाड़ियो थियो आहे। ख़ालिद अकुल कर। तूं दिलदार आहे दिल
दादन ठीक थे वरी बगन के भीड़ दी डॉक्टर न चयो छा फर्क पइजी वियो आ हा चई हाणे सुता तो ठीक थींदो काबिल हल त बगन के गोलियो असी बाकी केर दादन जो पलांद करणो आ हल बगना जी सरकार शहबाज ने पंजोड़ मां भी निकरी वियो कोन निकतो आ किबला तब हिकड़ी सा हमरा पेश करे छड़ियाई पाण खे त कुछ न थियो न हणो अखे एसपी साहब खे तू समझींदो तो मुंह घट गई आ जोर लातो हथ में तॾहिं त पाण गिरफ्तारीअ खां बचण लाइ पुलिस वटि माण्हू पेश कया अथसि बाबल सरदार के पुलिस गिरफ्तार न कंदी पुलिस या ॿियो को त समझंदो न पाण वञी फायर त न कंदो न बेवकूफ़ छो किबला बच में त बांधी बणजी सघे थो न पर संघार जे वारसनि शहबाज जी बच ॾेखारी नाहे सिर्फ़ संदसि माण्हुनि ते शक ज़ाहिर करे केस दाख़िल करायो आहे बाबल बस थोरो ठीक थिया त वरी थो मचाया मच शहबाज खान के वाह ही न मिलंदी कीअं वक्त अचण ॾियो त वाजट ॿुधंदव ॾिसंदुसि अञा घोड़े वारो मामलो रहियल आहे बाबल इहो भी हल थी वेंदो बगन हूंदे घबरायो था सरदार छा थियो वरी सोराब हुननि तंग करे मारियो आहे सरदार कॾहिं कासिम त कॾहिं ज़फर या आग जलियो बीठा आहिनि या घर में काहे था पवनि अंध करे छॾियो अथनि बाबल तूं बि दाबा ॾिनी न दंबूरा रुगो सखणो दाहू करण ते ज़ोर बगन भाड़ियो न समझ ॾिनो अथम पोइ सरदार के दाह सो भी बार बार ठहे तो बगन सोराब पंहिंजो माण्हू आहे असांखे न चवंदो त कंहिंखे चवंदो सरदार कासिम वारा ॻोठ में दाख़िल थियनि इहा सिर्फ़ मुंहिंजी न पर बिरादरी ऐं सरदार जी बि घटिताई आहे असांजी बिरादरी जो को बि माण्हू वञे थो न त सभु फिरी था अचनि शहबाज बि हथनि मां निकिरण लॻो आहे ऐं हिते बिरादरी या ॻोठ वारनि मां को पुछे ई नथो बिल्कुलु सही चवां थो बिरादरीअ खे पर घर जो वाई त तोखे पाण खे थियणो आहे न बिरादरी पहिरो ॾींदी छा हिन जो मतलब इहो आहे त सोड़ो थियो आहे घर हिन जो पहिरो वरी ॿिया ॾियनि मुंहिंजो इहो मतलब न आहे बगन बाक़ी छा आहे शहबाज खान सां ॻाल्हायो सरदार न ॻाल्हाईंदुसि शहबाज खान सां ओड़ भेरा चयो थमांसि हाणे खेसि चवण शान नथो सम्झां तूं मुड़सीअ सां पहिरो ॾे तोखे चयो अथमि न त जेको अचे ट्राई रखीसीं ॾिठो वेंदो